अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो कीअं आहियो। अॼु पंहिंजो टॉपिक आहे पॉल्यूशन। हाणे पॉल्यूशन पाण जेके सिंधी में चवंदासीं गदलाण या आलूदगी, त उन जी हीअ ॾिसो, टू मेक द एनवायरनमेंट डर्टी आर अनक्लीन इज नोन एज ए पॉल्यूशन। जेका शइ पंहिंजे माहौल खे ख़राब करे या अनक्लीन करे उनखे पाण छा चवंदासीं? पॉल्यूशन, मतिलबु गदलाण चवंदासीं या माहौली आलूदगी चवंदासीं। उनमें कुछ ही जेके टे शयूं आहिनि, एयर पॉल्यूशन, वाटर पॉल्यूशन ऐं नॉइस पॉल्यूशन। इहे टे मूं शयूं हिते लिखियूं आहिनि। इलाही इन में अचियूं था वञनि, इन में इलाही शयूं अचियूं थी वञनि माहौल खे जेके शयूं ख़राब कंदियूं, पर मूं हिते टे जेके शयूं सिलेक्ट कयूं आहिनि उहे तव्हांखे उन्हनि बारे में कुझु मां सम्झाईंदुसि। पाण अची था वञूं, पहिरीं आहे पंहिंजी एयर पॉल्यूशन। एयर पॉल्यूशन पाण छा चवंदासीं? हवाई गदलाण। एयर पॉल्यूशन हवाई गदलाण। हवाई गदलाण काज़ उन जा छा आहिनि? बर्निंग फॉसिल्स फ्यूल, जेके पंहिंजो फैक्ट्रियुनि में जेको धूं निकिरे थो या उते जेको पंहिंजो कोयलो ॿरे थो या उन्हनि जेके बि उन ॿरनि थियूं शयूं या मैदनियात सड़े थी, त उन मां जेको धूं निकिरे थो उहो पंहिंजे एयर खे छा थो करे? ख़राब थो करे, पंहिंजी हवा खे ख़राब थो करे। फॉर ट्रांसपोर्ट एनर्जी इंडस्ट्रियल वेल्ड पाण ॿिया जेके आहिनि, त जेको गाॾियुनि मां धूं निकिरे थो या पंहिंजे फैक्ट्रियुनि मां धूं निकिरे थो, या जेके पाण वटि हींअर ॾिसो वञे त अमेरिका में जेका बाहि लॻी या ॿियनि मुल्कनि में कॾहिं कॾहिं बाहियूं लॻी विझनि ॿेलनि खे, जंगलात खे। जेका जंगलात खे जेका बाहि लॻंदी आहे, जी पाण ॾिस जीअं मशहूरु आहे जंग जी बाहि। जंग जी बाहि इहा हूंदी आहे जो पखिड़िजंदी हूंदी आहे, उनखे विसाइणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। त उहा बि जेका उन मां धूं निकिरे थो बाहि जे विसाइण सां, त उहो पंहिंजे माहौल खे या एयर खे ख़राब करे थो, जंहिंजे करे पाण खे कहिड़ी बीमारी थियूं थियनि? इफेक्ट 8 मिलियन डेथ एन्युअली। हर साल 8 मिलियन माण्हू इन एयर पॉल्यूशन जे करे मरनि था। इन में कहिड़ी कहिड़ी बीमारी थी? स्ट्रोक, हार्ट डिज़ीज़, लंग्स, फेफड़े जी बीमारियूं अची वञनि थियूं, दिलि जी बीमारियूं अची वञनि थियूं, सैको अची वञे थो, स्ट्रोक अची वञे थो, इलाही केतिरी बीमारियूं अची वञनि थियूं। जेके साह जी बीमारियूं आहिनि सभु एयर पॉल्यूशन जे करे थियनि थियूं, या दिलि जी बीमारियूं थियनि थियूं एयर पॉल्यूशन जे करे थियनि थियूं। साफ़ हवा न हूंदी, पाण साफ़ हवा न खणी सघंदासीं, त पाण खे जेको साह न सही खणी सघंदासीं, बीमारियूं थींदियूं। ईअं ई वरी पाण अची वियो वाटर पॉल्यूशन। वाटर पॉल्यूशन पाण छा चवंदासीं? पाणी, आबी गदलाण, पाणी गंदो, दरियाउनि जो पाणी या समुंडनि जो पाणी जेको साफ़ पाणी हूंदो आहे, पाण जे पीअण जे लाइक़ु हूंदो आहे, त उनखे पाण साफ़ चवंदा आहियूं। अगरि उन में का बि शइ ख़राबु पइजी वेंदी त उहा पाण जे पीअण जे लाइक़ु न रहंदी, उनखे पाण चवंदासीं वाटर पॉल्यूशन, मतिलबु आबी गदलाण, पाणी वारी गदलाण। ऐं इन जा काज़ छा आहे? इंडस्ट्रियल वेस्ट, सेवरेज एंड प्लास्टिक ETC। त इन में पाण जे फैक्ट्रियुनि मां जेको किन किचिरो निकिरे थो, फैक्ट्रियुनि मां जेको पाणी निकिरे थो, जेका गंदो जेको उन मां निकिरे थो, उहो डायरेक्ट छा छॾींदा आहिनि? दरियाउनि में छॾींदा आहिनि या केनालनि में छॾींदा आहिनि या समुंड में छॾींदा आहिनि, त उन सां पंहिंजो पाणी ख़राबु थिए थो। या ॾिसो पाण जे जेके शहर में रहूं था या कोटनि में रहूं था, त पाण जेको गटरनि जो पाणी हूंदो आहे उहो पाण केॾां वहाए छॾींदा आहियूं? दरिया ॾे वहाए छॾींदा आहियूं। त उन दरिया में वहाइण सां पंहिंजो पाणी ख़राबु थिए थो ऐं पाण जे पीअण जे लाइक़ु पाणी नथो रहे। उन सां केतिरी डेथ थिए थी? इफेक्ट केतिरो थिए थो? 1.8 मिलियन डेथ एन्युअली। माना 18 लख माण्हू हर साल रुॻो इन वाटर पॉल्यूशन जे करे, आबी गदलाण जे करे माण्हू मरनि था। ठीकु आहे। पाण टियों आहे नॉइस पॉल्यूशन। नॉइस पॉल्यूशन हींअर ॾिसो, पाण जे शहरनि में या ॿियनि इलाइक़नि में रिहाइश वारी जॻहनि ते, मेन शाहराहनि ते केॾी ट्रैफिक जाम थिए थी ऐं रोडनि ते आवाज़ केॾो थिए थो, गोड़ थिए थो, जंहिंजे करे अनवांटेड साउंड, हैंकिंग लाउड स्पीकर ETC। पाण इहो आहे मतिलबु लाउडनि ते जेके बेवजह ॻाल्हाइजे थो या गाॾियुनि जो शोर शराबो थिए थो, या पाण ॾिसो क्रैकरनि जा धमाका थियनि था, या हैप्पी न्यू ईयर ते हवाई फायरिंग थिए थी, या पाण शादी ख़ुशीअ में या का पाण ते ख़ुशी थिए थी त पाण बेवजह जेके फटाका ॿारियूं था या हरूभरू धमाका करियूं था, त इन्हनि सां छा थो थिए? इफेक्ट स्ट्रेस या हाइपर टेंशन। माण्हुनि खे हाइपर टेंशन थिए थी, स्ट्रेस थिए थो, राति जो आराम नथो अचे, सुकून नथो अचे ऐं माण्हू ज़हनी बीमारियुनि में मुब्तला थियो थो वञे। त इन करे पाण खे नॉइस पॉल्यूशन जेको आहे पाण खे राति जो आराम या पाण खे बेचैन करे थो छॾे। अच्छा, हाणे पाण जो ही पॉल्यूशन अची वियो, ही पाण त थी विया। हाणे पाण खे करणो छा आहे? पाण खे पंहिंजे माहौल खे साफ़ कीअं रखणो आहे या पंहिंजे माहौल खे हिननि शयुनि खां परे कीअं रखणो आहे? पाण खे बूटा पोखणा, वधि खां वधि वण पोखणा, या जेके पंहिंजे बूटा आहिनि उन्हनि खे कटणो न आहे। गोड़ जेको बेवजह गोड़ आहे उहो गोड़ न आहे करणो।
जेके धमाका आहिनि या फटाका आहिनि उहे पाण खे हरूभरू न आहे ॿारणा, गाॾियुनि जा साउंड हरूभरू बेवजह न आहिनि हलाइणा, या जेके पाण खे पाणी में गंदो किन किचिरो या गटर ॾिसो त उहे पाण खे खॾूं खोटे उनखे दफ़न करियो उते, या उते करियो, वाटर पाणी में न उछलियो। इहे पाण खे ख़्यालु करणो पवंदो ऐं अॻिते हली इंशाअल्लाह पाण इन्हनि शयुनि ते फुल तरह सिखंदासीं।